नाज़रीन जुंगशाई में रिपोर्ट करे पियो मोहम्मद शफ़ीक जो कि जुंगशाई शहर में उन जे आसपास जे ॻोठनि में पीअण जे पाणी जो सख़्तु बहिरान पैदा थी वियो। रहवासी पीअण जे पाणी लाइ तरसण लॻा। मुतासिर शहरनि ऐं ॻोठ जो एहतिजाजी रोलेड़े जो शिकार बणियल वाटर सप्लाई जी स्कीमुनि खे मुकमल करे खेनि पाणी मुहैया करण जी घुर करे छॾी आहे। उन सिलसिले में जुंगशाई शहर ऐं उन जे आसपास जे केतिरनि ई ॻोठनि जे मुतासिर रहवासियुनि पीअण जो पाणी मुहैया करण लाइ हिकु एहतिजाजी मुज़ाहिरो जुंगशाई शहर में कोहिस्तान डेवलपमेंट ऑर्गेनाइज़ेशन जे सदर पीर गुलाम हुसैन शाह, कामरेड नवीद अहमद जोखियो, मलक नवाज़ जोखियो, अब्दुल करीम पलीजो, नसीर जोखियो, शोबान जोखियो, ज़ायद हाशिम, शुएब रज़ा, ज़फ़र अहमद इकराम जी अॻवानी में हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी सख़्तु एहतिजाज कंदे चयो त सिंध हुकूमत तरफ़ां जुंगशाई जे मुख़्तलिफ़ ॻोठनि ऐं ॻोठ साजन ख़ान जोखियो, ॻोठ सफ़र जोखियो, ॻोठ मंगर ख़ान पलीजो, ॻोठ मोहम्मद हसन पलीजो, ॻोठ गुलज़ार पलीजो, ॻोठ गुल मोहम्मद जोखियो ऐं ॿियनि ॻोठनि जे लाइ डी केनाल खां ॻोठ मंगर ख़ान पलीजो ताईं 13 करोड़ रुपयनि जी लाॻत सां टेंडर करायो वियो, जेको मुख़्तलिफ़ ठेकेदारनि पारां टेंडर भरण सां गॾु सोलर सिस्टम वाटर सप्लाई स्कीम डी केनाल ते लॻाइण समेत ॻोठ मंगर ख़ान पलीजो जी वाटर सप्लाई जे तलाउ ते पिणु सोलर सिस्टम लॻायो वियो, जेको कमु रोलड़े जो शिकार रहवासी पीअण जे पाणीअ खां महरूम बणिजी पाणी परे परे खां आणण ऐं ख़रीद करण ते मजबूर बणियल आहिनि। पर इंतिज़ामिया को बि तहरुक वठण लाइ तयारु नाहे, जंहिं करे हू सरापा एहतिजाज बणियल आहिनि। हिन चयो त हिकु तरफ़ हिते बिजली जी लोड शेडिंग जो वॾो आज़ार आहे त ॿिए तरफ़ सोलर सिस्टम ते हलंदड़ पाणीअ वारी स्कीम बि रोलड़े जो शिकार बणियल आहे। हिननि घुर कई त फ़ौरन जुंगशाई शहर ऐं आसपास जे रहवासियुनि खे पीअण जे पाणी डी केनाल मां मुहैया करे सोलर सिस्टम वारे वाटर सप्लाई स्कीम खे जल्द मुकमल करे रहवासियुनि खे परेशानीअ खां बचायो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वसी कयो वेंदो। हर वारे असां साथ ॾिनो, हाणे अवांजी वारी आई आहे, को साथ ॾे को साथ छॾे, असीं पाण निभाए वेंदासूं। अॼु जो जेको एहतिजाज आहे ॻोठ साजन ख़ान खां, ॻोठ सफ़र खां, हाशिम कलंदराणी खां, मोहम्मद हसन पलीजो, मुगल खान ऐं जुंगशाई शहर जे जेके आसपास ॻोठ आहिनि उन्हनि जो इहो हिकिड़ो एहतिजाज आहे। यादि रहे त 2018 खां वठी 2022 ताईं असांखे हिते 2 स्कीमूं